खबर है नाज़रीन तव्हां शेयर कयूं पिया रतोदिर में वधंदड़ महंगाई ख़िलाफ़ पीपल्स पार्टी तरफ़ां एहतजाज कियो वियो आहे। अब्दुल हफ़ीज़ जलबानी जी रिपोर्ट मुताबिक़ विफ़ाक़ी हुकूमत तरफ़ां पैदा कियल हथरादू महंगाई ख़िलाफ़ पीपी ज़िले नायब सदर सरदार आगा अली नवाज़ खान जलबानी, तालका सदर लाला नज़र मोहम्मद पठान, सिटी सदर मुमताज़ आरबानी, सरदारज़ादा सुबदार खान जलबानी, मीर आसिफ अली खान जलबानी, मीर शाहजेब खान जलबानी, ज़ाहिद हुसैन जलबानी, हाकिम बोज़दार, सैद शाह, मीर आदिल खान जलबानी ॿियनि जी अॻवाणीअ में बाईपास ते धरणो हयो वियो आहे। उन मौक़े ते अॻवाणनि मीडिया सां ॻाल्हायो आहे। 16,000 खां भी मथे जेके आहिनि हिननि हिकिड़े ऑर्डिनेंस जे ज़रिए जेको आहे, हिकिड़े ऑर्डर जे ज़रिए जेको आहे इहो नौकरियुनि खां लाथो वियो आहे। सो अहिड़ियूं घणियूं अहिड़ियूं शयूं आहिनि जेके हिन हुकूमत में थियूं आहिनि। सो असां हे सिलेक्टेड हुकूमत आहे, हिन जी काई बि जमहूरी काई सोच इन जे करे चेयरमैन साहब इहो ऐलान कयो त असां कोशिशि करे सॼे मुल्क में अॼु जी जीअं सॼे मुल्क जो धरणो हुयो, सॼे मुल्क में पाकिस्तान जी कश्मीर खां वठी कराची ताईं, गिलगित बल्तिस्तान में, ऐं अॼु वरी 17 तारीख़ वरी असांजो ॿियो धरणो आहे ज़िलई हेडक्वार्टरनि में। धरणो जेको आहे असांजो ई महांगाई जे ख़िलाफ़ु आहे। जेका महांगाई थी वई आहे, घाटे तोड़ महांगाई थी आहे, ऐं जेको आहे असांजो जेको आहे मुल्क जो जेको हाल आहे ॾींहों ॾींहुं पोइते आहे। ऐं असांखे इहो नथो लॻे त माना 2023 ताईं को हे मुल्क में कुझु बचाईंदो। हे मुल्क खे ॾींहों ॾींहुं असांजी मईशत तबाह थी थींदी वञे। जेको असांजो मिडिल क्लास आहे, ग़रीब अवाम आहे, उहो तमामु घणो इन जो मुतासिर आहे। आसिफ अली ज़रदारी साहब जूं महिनतूं हुयूं, उन्हनि सभिनी ते हिन न्याज़ी गवर्नमेंट पाणी हारे छॾियो आहे। हिकिड़ी सिलेक्टेड जेका इहा गवर्नमेंट आई आहे, इंशाल्लाह असां इन ख़िलाफ़ु धरना जारी रखंदासीं। 17 तारीख़ ते असांजो डिस्ट्रिक्ट ते प्रोग्राम आहे ऐं असां पंहिंजे चेयरमैन साहब जे इंतज़ार में आहियूं। असां पंहिंजूं चेयरमैन साहब हुकुम जे इंतज़ार में आहियूं। असांजूं तयारियूं फुल आहिनि।